प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण अदबी गुलदस्ते जो कलाम को कीअं चवे को कीअं चवे जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। को कीअं चवे जेको कलाम मां उहो सचल सरमस्त लिखियो आहे। त जीअं ॿियनि बैतनि में असां पहिरियों कवीअ जे बारे में ॼाण हासिल करे रहियासीं, तीअं सचल सरमस्त जे बारे में बि जीवनीअ जे बारे में हिन में कुझु ॼाण ॾिनल आहे। जीअं त ॿुधाए थो त सचल सरमस्त 1739 ईस्वीअ में जनमु वरितो ऐं 1829 ईस्वीअ में देह त्यागियईं। सचीअ माना में सिंधीअ जो इनकलाबी शाइर हो। हुन जो नालो अब्दुल वहाब हो ऐं सचल या सचू संदसि तखलुस माना उपनाम हो। बेटबे सुभाउ करे खेसि सचल सरमस्त पिणु कोठियो वञे थो। सिंधी सूफ़ी शाइरीअ में सचल जो ख़ासि आस्थान आहे। संदसि शाइरी उच ख़्याल इख़लाक़ ऐं इनकलाब सां पुर आहे। ही पहिरियों शाइर आहे जंहिं फ़ारसी तर्ज़ ते सिंधीअ में ग़ज़लूं ऐं काफ़ियूं लिखियूं, जिन जो पोइ सिंधीअ में आम वाहिपो थी वियो, माना पोइ आम पब्लिक में पसंदि पवणु लॻियूं। सिंधीअ खां सवाइ हुन हिंदी, उर्दू, पंजाबी, सिराइकी, फ़ारसी ऐं अरबी ॿोलियुनि में पिणु शेर चयो आहे। इन करे खेसि शाइरी हफ़्त जबा कोठियो वियो आहे, माना शाइरीअ जो सुल्तान कोठियो वियो आहे। सचल सच पच सरमस्तो माना पंहिंजी मस्तीअ में मस्तु रहंदो हो। हू धर्म जे कूड़े ॾेखाव ऐं आडंबर जे ख़िलाफ़ हो। हू सच जो शाइक़ हो। इहो सभु जेके ॻाल्हियूं आहिनि हिन बैत में उन खुलीअ रीति ॿुधायूं आहिनि। त हू सच जो शाइक़ हो, सच जी हमदर्दी हम पोइवारी कंदड़ हो। हू कॾहिं बि इन ॻाल्हि जी परवाह न कंदो हो त माण्हू हुन जे बारे में छा था चवनि। को कीअं चवे में हुन इन ॻाल्हि जो ई बयानु कयो आहे त हू पंहिंजो पाण में मस्तु रहंदड़ हो। चाहे कहिड़े बि धर्म में वञे, कहिड़े बि पंथ में वञे, कहिड़े बि संत खे मञे, त चए थो त हर कंहिं माण्हू जी पंहिंजी इच्छा हुअणु, स्वतंत्रता हुअणु घुरिजे। त इहा सॼी ॻाल्हि जेका आहे हिन बैत में ॾिनल आहे। मतिलबु मक़सदु असांजो हिकु आहे, उद्देश्य असांजो हिकु आहे। त ॿुधाए थो त को कीअं चवे आउं जो ई आहियां सो ई आहियां। मां त जेको आहियां उहो ई आहियां। मूंखे ज़बरदस्ती पंहिंजे पंथ में, पंहिंजे धर्म में तव्हां शामिलु करे की न सघंदा। को मोमन चवे, को काफ़िर चवे, को मुस्लमान थो चवे त को काफ़िर थो चवे, माना नास्तिक थो चवे। को जाहिल माना बेकार, जेको कम जो न हुजे त को ज़ाहिर चवे, को साइर चवे, को शाइर चवे। आउं जो ई आहियां सो ई आहियां। हिते साइर जी माना ॾिनल अथव पुठियां हुन में मीनिंग त मंत्र मुग्ध कंदड़, जादूगर। त को जाहिल माना को गंवार थो चवे, को जाहिल नालो थो चवे त कोई मंत्र मुग्ध चवंदड़ थो चवे। को साहिर चवे, को शाइर चवे, को माना शाइर माना कविता लिखंदड़ चवे थो। पर मां त जो ई आहियां सो आहियां। मां जेको आहियां सो आहियां। मां ज़बरदस्ती ॿियनि जे चवण करे पंहिंजो जेको आहे उहो नालो चेंज कोन कंदुसि, बदिलींदुसि न। को पंत चवे, को संत चवे, को बाग बहार बसंत चवे, को मीरासी कलवंत चवे। आउं जो ई आहियां सो ई आहियां। को पंत मतिलबु ॿिए कंहिं पंत में विश्वास कंदड़ चवे थो त को संत चवे थो, को बाग बहार बसंत चवे थो। इन में त का मीनिंग आहे कान। बाग बहार बसंत माना पंहिंजे मस्तीअ में मस्तु रहंदड़, गुल टिड़ंदड़ चवे थो। त को मीरासी चवे थो, को मीरासी माना ॻाईंदड़ चवे थो। त को मुफ़्ती चवे थो, कलवंत चवे थो। आउं जो ई आहियां सो ई आहियां। मां त जो आहियां सो आहियां। भले माण्हुनि जी मर्ज़ी उहे कुझु बि पंहिंजा राया ॾियनि, पर मां पंहिंजो जेको जंहिंमें मुंहिंजो अटल विश्वास आहे उनखे मां कॾहिं बि डगमगाईंदुसि की न। को मुला चवे, को काज़ी चवे, को मुला थो चवे त कोई काज़ी थो चवे। को मुफ़्ती चवे, मुफ़्ती माना हिते लिखियलु अथव मुफ़्ती माना अथव धर्म जी फ़तवा ॾींदड़। ऐं कोई गाज़ी चवे माना को सूर्यवान शूरवीर थो चवे। त को मुफ़्ती चवे, को
गाज़ी चवे, को रोज़ेदार नमाज़ी चवे, को रोज़ा रखंदड़ नमाज़ पढ़ंदड़ चवे थो, पर मां जेको आहियां सो आहियां उहो ई आहियां। वापसि ॾिसो हिन पहिरां खे, त कोई मुल्ला चवे कोई काज़ी चवे, कोई मुल्ला चवे माना कोई मुस्लमान थो चवे, त कोई काज़ी थो चवे। काज़ी माना इहो इन्हनि जो क़ुर शरीफ़ पढ़ंदड़ चवे थो। त कोई वरी मुफ़्ती चवे, मुफ़्ती माना ॿुधायोमांव तव्हांखे धर्म जी फ़तवा ॾींदड़ चवे थो। त कोई गाज़ी माना शूरीवान चवे थो। त कोई रोज़ेदार माना रोज़ो रखंदड़ चवे थो। रद चवे कोई रोज़ो रखंदड़ चवे थो, पर मां जो ई आहियां सो ई आहियां। अॻिते आहे त को रद चवे को बद चवे, को रद चवे, रद माना बेकार, जेको कंहिं कम जो न हुजे। को बद चवे, को बेदेनी बेहद चवे, को बेदेनी बेहद चवे, बेदेनी माना अधर्मी, जेको कंहिं धर्म में विश्वास न रखंदड़ हुजे। भले पियो हर को पंहिंजा पंहिंजा राया ॾे। को मुशरक माना ईश्वर खे अनेक रूपनि में ॾिसंदड़, ॿियनि में ईश्वर जो रूप ॾिसंदड़, इहा अथव मुशरक जी माना। त को मूंखे ॿिए हर कंहिं इंसान में परमेश्वर जो रूप ॾिसंदड़ चवे थो। त को मुलहद चवे, को मुलहद चवे थो माना काफ़िर या नास्तिक, को मतिलबु कंहिं बि धर्म में विश्वास, मतिलबु हर कंहिंजी मर्ज़ी आहे, हर कंहिंखे स्वतंत्रता आहे, सचल सर्वस चवे थो। त ॿिए इंसान जे बारे में हर कंहिं इंसान खे राय ॾियण जी स्वतंत्रता आहे, पर जेको इंसान ख़ुदि आहे, जंहिं बि पंथ में, जंहिं बि संत में, जंहिं बि धर्म में उन विश्वास कयो आहे, उहो पंहिंजे पदवीअ तां, पंहिंजे पद तां कॾहिं बि न डगमगाए, त उहो हिकु ॾींहुं आख़िर पंहिंजे धर्म में सफलता हासिलु कंदो, पंहिंजे ई धर्म मां उनखे परमात्मा हासिलु थींदो। इहो अथव हिन जो चवणु। हर को पियो चवे, कोई कुझु बि चवे, पर माण्हूअ खे पंहिंजे उद्देश्य तां न डगमगाइणु खपे। आऊं जो ई आहियां सो ई आहियां। को सूरत में इंसान चवे, को मुंहिंजी सूरत में को इंसान चवे थो। त कोई शिर भरियो शैतान, कोई शैतान चवे थो। को बुज़ुर्ग को मस्तान चवे, कोई बुज़ुर्ग माना वॾो सॼो चवे थो। त कोई मस्तीअ में मस्तु थियल चवे थो, पर मां जेको आहियां उहो ई आहियां। मूंखे केर बि पंहिंजे पद तां न डगमगाए सघंदो। मां त पंहिंजे उद्देश्य में कामयाबु रखणु थो चाहियां, पंहिंजे उद्देश्य ते कॾहिं बि न डगमगाईंदुसि। त छा थो चए, को सूरत में इंसान चवे, को मुंहिंजी ई सूरत में मूंखे इंसान चवे थो। त को शिर भरियो शैतान चवे, कोई शिर भरियो शैतान चवे। शिर माना चिंगारी जेको लॻाईंदो आहे, जेको ॿियनि में फूट विझाईंदो आहे, उनखे चइबो आहे शैतान। त उनखे चइबो आहे शिर। को शिर भरियो शैतान चवे थो, मां ॿियनि में कॾहिं बि फूट न विझंदुसि, पर मां पंहिंजे पदवीअ ते, पंहिंजे ई उद्देश्य ते अटल आहियां। कोई बुज़ुर्ग को मस्तान, कोई बुज़ुर्ग चवे थो माना वॾो सॼो, जंहिंमें तमामु घणा ज़िंदगीअ जा आज़मदा हुजनि, उनखे चइबो आहे बुज़ुर्ग। को मस्तान चवे, को पंहिंजी मस्तीअ में मस्तु थियल चवे थो। त भले पियो चवे, पर मां पंहिंजे ई उद्देश्य खे हासिलु करण में अटल आहियां, उतां मूंखे केर बि न हटाए सघंदो। त इहा थियव अॼु जी 4 पॉइंटूं। हिन में असां अञा कंटिन्यू कंदासीं। अञा अधु बैच ॿियो बि आहे, ऐं हिन जूं जेके एक्सरसाइज़ आहिनि अॻियां जेको तव्हां पढ़ी आया पहिरियों बैच, उन मां का तव्हांखे डिफ़िकल्टी वग़ैरह हुजेव, विच में रहिजी थो वञे, छो मां हींअर छुटियुनि ते हुअसि, त इन ई करे असांजो जेको लिंक टुटी थो पए, पर तव्हां पंहिंजी जेका आहे पढ़ाई कंदियूं अचो। का बि तव्हांखे डिफ़िकल्टी हुजे त बेशक तव्हां फ़ोन करे या व्हाट्सअप ते लिखी करे पुछी सघो थियूं। बसि अॼु एतिरो।